अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। उज़ैर बलोच जे मुतालिक़ हुकूमत जी जारी कयल रिपोर्ट असुल न आहे। असुल रिपोर्ट में सियासी तालुकात ऐं पीपल्स पार्टीअ जे रहनुमाउनि जो ज़िक्र आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी उज़ैर बलोच जे मुतालिक़ सिंध हुकूमत जी जारी कयल JIT रिपोर्ट रद्द कंदे चीफ जस्टिस खां अज़ ख़ुदि नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। अली ज़ैदी चए थो त असुल JIT उन्हीअ वटि आहे त उहा आई किथां ऐं कहिड़ा माण्हू आहिनि जेके उन्हीअ खे अहिड़ा काग़ज़ात ॾेई रहिया आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो सवाल। हुन चयो त वफ़ाक़ी वज़ीर अहिड़ी तरह बेबुनियादी दस्तावेज़ असेंबलीअ में ॾेखारे सघे थो। अली ज़ैदी वॾा वॾा दावा कया पर खोदा पहाड़ निकिला चूहा। PIA जे 28 पायलट्स खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे। तमामु गैरकानूनी लाइसेंस पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे दौर में ठहिया। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जी काबीना इजलास जे बैदि मीडिया खे ब्रीफिंग। ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी दारुल हुकूमत मंदर जी तमीर जे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं गैर मुअसिर करार ॾेई छॾियूं। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त हुकूमत मंदर जे तामीर लाइ फंड जारी ई नाहे कयो ऐं CDA बि अञा ताईं बिल्डिंग प्लान जी मंज़ूरी नाहे ॾिनी। CDA जी क़ाइदनि क़ानून खां बग़ैर तामीर नथी थी सघे। कराची पुराणो गोलीमार शीरीन बेकरीअ जे वेझो करंट लॻण सबबि 2 नौजवान फ़ौत। सिविल अस्पताल मुंतक़िल फ़ौत थियण वारनि जी सुञाणप मुज़म्मिल वलद मोहम्मद यूनिस ऐं हारिस वलद अरशद अली थी आहे। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खोसा कॉलोनी, मलीर टाउन, सचल ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में रेंजर्स ऐं पुलिस जो ऑपरेशन जुराइम पेश माण्हुनि खे पकड़ण लाइ कयो पियो वञे। मख़सूस रस्तनि जी नाकाबंदी ऐं घर घर तलाशीअ जो अमल जारी। मोरो जी सियासी समाजी मोतबर शख़्सियत बुज़ुर्ग सियासतदान रईस ख़ान मोहम्मद ख़ान जमाली हिन फ़ानी दुनिया मां लालाणो करे वियो। डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ पुलिस, सिटी पुलिस ॿिनि जवाबदारनि रियाज़ अली लाशारी ऐं गुलाम मुर्तज़ा अबड़ो वटां 150 किलोग्राम नशावर गुटको ऐं हिकु कार हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त ठारूशाह पुलिस जवाबदार शाहिद सोलंगी जेको क़त्ल जे केस में घुर्बल हुयो उन्हीअ खे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।